अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार और है मारवी तहीम सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। पीपीएमएल शाज़िया मरीज चयो तो मुल्क में महंगाई के सुनामी बावजूद नायल हुकूमत नई मिनी बजट आणण की तैयारी कर रही है। इमरान नियासी ईमानदारी जो ढोंग करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो। इमरान नियासी सरकारी दौरे दौरान मिलंदड़ घड़ी बि खपाए छॾी। अॼु मुल्क माली बुहरान जो शिकार ऐं क़ौमी ख़ज़ाने ते IMF जो राज आहे। नालाइक हुकुमराननि खे छुटकारो हासिल कयो वेंदो ऐं बिलावल भुट्टो सरदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। जनरल इंडस्ट्रीज के गैस बंद करण बावजूद गैस जो बहरान खत्म न थियो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में गैस प्रेशर घट, शहरी परेशान। डिफेंस सदर गॉर्डन ऐं गुलशन इक़बाल जे इलाइक़नि में गैस जी अनहाट बरक़रार। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत 3 सालनि में मुल्क खे महांगाई, गुर्बत ऐं बेरोज़गारी जे समुंड में ॿोड़े चुकी आहे। हुकूमत आवाम का इंतकाम वठे पई। आवाम हुकूमत जे नाक़िस कारकर्दगी सबब मायूस थी चुको आहे। गैस जी बंद सां लखे माण्हू बेरोज़गार थी वेंदा। मुल्क में गैस 4.5 रुपया किलो मिले पियो। 3 सालनि में 20,000 अरब रुपयनि जो कर्ज़ मुल्क ते चाढ़े छॾी। छा इन खे तब्दीली चई वञे? कैटेगरी C मुल्कनि में फाथल पाकिस्तानियुनि जे वतन वापसी लाइ सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो। NCOC जे मूजिबि पाकिस्तानी शहरियुनि खे 31 दिसंबर ताईं वतन वापसी जी इजाज़त ॾिनी वई आहे। वैक्सीन सर्टिफिकेट, टेस्ट ऐं करंटीना जी शर्तनि खे पूरो करणो पवंदो। अक्सर मुल्कनि में 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे वैक्सीनेशन शुरू नाहे थी। 15 सालनि खां 18 सालनि जे ॿारनि लाइ वैक्सीनेशन जी शर्त में नरमी कई वई आहे। 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे 31 जनवरी 2022 ताईं सफ़र जी इजाज़त हूंदी। सियारे जे मोकलनि, तालीमी इदारनि में कोरोना जी सूरतहाल ऐं शागिर्दनि जी वैक्सीनेशन ते ॿोलीचार लाइ तालीम वारी वफ़ाक़ी वज़ीर पारां 6 सूबनि जो इजलास तलब। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि घुरायल इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। पाकिस्तान में ओमिक्रॉन जे पहिरें मरीज़ जी तस्दीक़ खां पोइ कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार ऐं रहीम अपार्टमेंट जे भरपासे माइक्रो लॉकडाउन लागू। पाकिस्तान में कोरोना के वधीक 3 मरीज़ हयात विञाए वेठा। NCOC पारां गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 250 नवनि केसनि जी तस्दीक़। हाकारी केसनि जी शरह 0.67 रही। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मिनी बजट पेश करण जो इम्कान। 15 नुकाती एजेंडा में अफ़गान शहरियुनि खे ॿियनि मुल्कनि ॾांहुं वञण लाइ पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमाल करण जो मामलो बि शामिल। पुराणी करंसी जी नोटनि में तब्दीली जी तारीख़ में वाधे जो इम्कान। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अफ़गान सूरतहाल ते ध्यानु न ॾिनो वियो त इंसानी अलमियो जनम वठंदो। OIC जो इजलास 17 दिसंबर ते थींदो। OIC हमेशह अफ़गान जे अवाम जी हिमायत कई आहे। हिन वक़्तु अफ़गान अवाम खे मदद जी ज़रूरत आहे। ये हालत है आज मुल्क की, खुल्लम खुल्ला, कोई परवाह भी नहीं है। अगर कोई मुल्क में जमहूरियत होती तो आज इस्तीफा देकर घर चला जाता, लेकिन ऐसी भी रवायत मुल्क में नहीं है। मैंने पहले कहा कि कुर्सियों से चिमटने की रवायत है, छोड़ने की रवायत नहीं है। महंगाई का हालत आप खुद देख लें, 4.5 रुपया बिजली यकमुश्त बढ़ाई गई। मुल्क के अंदर महंगाई बढ़ती जा रही है, अवाम पिस रहे हैं। हमारे मुल्क के वज़ीर-ए-आज़म ने आपको खुशखबरी दी है कि अमेरिका में महंगाई भी बढ़ रही है। यार हम अमेरिका में नहीं रहते, हम तो पाकिस्तान में रहते हैं। वहाँ पर जो शाय खुर्दोनोश हैं उनकी कीमत 2% बढ़ी है, पाकिस्तान में 17% बढ़ी है।
शाहिद काका नवाज़ी चयो आहे त मुल्क में महांगाई तेज़ी सां वधी रही आहे। बिजलीअ जी क़ीमत में ₹4.5 जो इज़ाफ़ो कयो वियो। जंहिंखे अवाम जी परवाह न हुजे उनखे हिते रहण जो को हक़ नाहे। ॿिनि जे सारे ते हलंदड़ वज़ीर आज़म जेको पाण कमु नाहे कंदो उहो ॿिनि जे कम जो क्रेडिट खणंदो आहे। वज़ीरनि ऐं सलाहकारनि जो कमु रुगो प्रेस कॉन्फ्रेंस करणु नाहे। नवाज़ लीग अखबार जो एहतसाब अदालत इस्लामाबाद ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि। मुल्क जी थियल तबाही जा ज़िम्मेवार नून लीग जा पासवर आहिनि। मुल्की ख़ज़ाने ऐं अवाम ते थियल बाढ़ जी ज़िम्मेवार नाए लीग आहे। वफ़ाक़ी सलाहकार शहबाज़ गिल जो शाहिद काका नवाज़ी जे बयान ते रद्दअमल। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी मॉनेटरी पॉलिसी कमेटी जो इजलास शुरू। स्टेट बैंक जो गवर्नर रज़ा बाक़िर इजलास जी सदारत करे रहियो आहे। ज़रियनि मौजूदु इजलास में व्याज जी शरह में तब्दीली या बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वेंदो। पाकिस्तान ईरान जी सरहद ते अब्दोई सेक्टर में सिक्योरिटी फोर्सेस जी चेकपोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो। ISPR मौसूब हमले में लाइंस नायक सईद अहमद शहीद। जवाबी कार्रवाई में दहशतगर्दनि खे नुक़सान पहुचायो वियो। वगन में 30 TV जे न्यूज़ इंचार्ज सीनियर साफ़ी इमरान तुनियो ऐं फ़रार तुनियो जे रोड हादसे में पहुतल नौजवान भाउ अदनान तुनियो जी जनाज़ा नमाज़ कोट थड़ी हादसे में अदा कई वई। मर्द मुक़ामी कब्रिस्तान में मिटी मां हवाले। आख़िरी रस्मनि में सियासी समाजी मज़हबी शख़्सियतनि साफ़िन ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शरीक थिया। फौजी नौजवान जे वासनि सां तासीर जो सिलसिलो जारी। रोहिणी भरिसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी माची पियो। हथियार हथ करण जी दावा। माची वेल जे रमज़ान उर्फ़ रमज़ान भयो तौर सुञाणप। SSP सकर इरफान समूह मौजूदु भांगो थाणे जी हद क़ौमी शहर ते कटपर पुल सां ॾोहारियुनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। माची वेल ॾोहारी कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरियुनि ऐं फुर जे वाक़िअनि समेत केतिरनि ई संगीन केसनि में सकर पुलिस खे घुरबल हो। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में T20 मैच अॼु कराची नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी। पाकिस्तान पहिरीं मैच में वेस्ट इंडीज़ खे शिकस्त ॾेई छॾी हुई।